नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे दारावाहण मां खबर ॾींदा आहियूं। दादली पुलिस हथां बेगुनाह कूड़ो जड़तो पुलिस मुक़ाबलो ॾेखारे बेगुनाह क़तल कयल इमदाद तनियो जे वारसनि पारां कंदरा पीर अब्दुल्ला वटि लाश रखी कंदरा खां सखर वेंदड़ रोड ब्लॉक करे एहतजाज कयो वियो। उन दौरान वारसन वकील ज़मीर हुसैन, अज़हर अली, मोहम्मद मिठल, गोस बख्श, गुलाम सरवर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं असां बाअसर सियासी माण्हू जे हथ ते पाण इमदाद तनियो जी बाहि SHO कंदरा ज़ुल्फ़कार बंबरो खे ॾिनो हो। हिन मथां बकरिन चोरी जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो जेको कुतनि ज़रिए असां जे मथां हो, पर अफ़सोस SSP सखर इरफान समूह हिन खे दादली पुलिस हवाले करे राति देर सां जड़तो कूड़ो मुक़ाबलो ॾेखारे मारे क़तल कयो वियो आहे। SSP सखर अहिड़नि कूड़नि केसनि जो माहिर आहे। हिन केतिरई ॿिए माण्हू गिरफ़्तारी क़तल कराया आहिनि। ताज़ो हिन मथां वकील एजाज़ आराई जो बि केस सबूत आहे जेको ईमानदार ऑफिसरनि DIG अमजद शेख वरी DIG नईम शेख जी इंक्वायरी बि साम्हूं अची वई आहे जंहिंमें हिन खे क़तल में मुलविस करार ॾिनो आहे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त हिन वाक़िए जी ईमानदार DIG ऑफिसर खां इंक्वायरी कराए मुलविस पुलिस ऑफिसर मथां केस दाख़िल करे असांजे बेगुनाह क़त्ल थींदड़ जे खून सां इंसाफ थी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।